सदा हयात शाइर उस्ताद बुखारी जे विछोड़ के 29 वरह गुज़री विया। दादू में उस्ताद बुखारी जे चाहींदड़नि उस्ताद बुखारी जी 29 वरसी मल्हाई वई, जंहिंमें शाइरनि फ़नकारनि ऐं अदीबनि वॾी तादाद में शिरकत कई। सिंध जे मशहूर सदा हयात अवामी शाइर उस्ताद बुखारी सैयद अहमद शाह जी 29 वरसी उस्ताद बुखारी अदबी काउंसिल पारां ज़िले काउंसिल दादू में मल्हाई वई। तकरीब में शाइर ऐं अदीबनि उस्ताद बुखारी जी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं शाइरी पढ़ी भेटा पेश कई। तकरीब में सिंध जे मशहूर रागिन मुमताज़ लाशारी, बालक सिंधी, एहसन सखीराणी, कादिर सिंधी उस्ताद बुखारी जी शाइरी ॻाए शरीक महिमाननि खे ख़ूब दाद हासिल कई। तकरीब में शाइरनि अली दोस्त आजिज़, अज़ीज़ गोपांग, खलील आरिफ सुमरो, ताबिश बुखारी, साजिद यूसुफ सुमरो, समाजी अगवान मोहम्मद बख्श कोराई, सदर प्रेस क्लब सहाफ़ी साबिर हुसैन भंड, गुलण भंड, प्रो वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू सैयद अज़हर शाह, DSP अब्दुल ख़ालिक वगण, वफ़ा ब्रह्माणी ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। सिंध जी कुंड कुड़छ मां उस्ताद बुखारी ऐं सिंधी शाइरी फ़न अदब सां चाह रखंदड़ समूरनि महिमाननि खे उस्ताद बुखारी जे फ़र्ज़ंद सैयद डॉक्टर अल्ताफ़ बुखारी पारां आजियाणो ॾिनो वियो। उस्ताद एतिरो मथे बीठो आहे, इहा हिनजो पोरियो आहे, सिंधी क़ौम जे लाइ पोरियो आहे। हुन शहरनि में जेको कयो आहे उहो अमर थी वियो आहे। हिकिड़ी अज़ीम शख़्सियत उस्ताद बुखारी अॼु संदसि जी 29 वरसी आहे ऐं जॾहिं खां होश संभालियो आहे तॾहिं खां उस्ताद जा गीत ई ॿुधंदा पिया अचूं ऐं हर साल अल्हम्दुलिल्लाह शिरकत बि नसीब थींदी आहे ऐं तमामु जोश ऐं जज़्बे सां अॼु मल्हाई पई वञे। तव्हां ॾिठो हूंदो सॼे शहर जा बल्कि पूरी सिंध जा माण्हू जेके आहिनि सॼे ते शरीक थिया आहिनि ऐं बिल्कुलु ई उस्ताद जो हिकिड़ो मैसेज आहे जेको झर जंग ऐं पहुचंदो रहंदो आहे। उस्ताद जे जेके चाहींदड़ आहिनि उहे हिते बग़ैर कंहिं दावत जे बि शरीक थींदा आहिनि। बुखारी साईं धरतीअ जो महान शाइर आहे। मोहन जो दड़ो जॾहिं मोहन जो दड़ो त का ख़बर न हुई त मोहन जो दड़ो छा आहे, पर मोहन जे दड़े जी खोटाई थी त ख़बर पई त वॾी तहज़ीब आहे, 5000 साल पुराणी तहज़ीब आहे असांजी। उस्ताद बुखारी असांजो महान शाइर आहे, हुन ते कमु बिल्कुलु बि न आहे जो 5% कमु थियो आहे। ऐं तव्हांखे दावा सां चवां थो उस्ताद बुखारी ते कमु थिए, मोहन जे दड़े वांगुरु उस्ताद बुखारी हीअं उभरी निकिरींदो। उस्ताद समुंड आहे बाबा। बुखारी सिंध जो अज़ीम अवामी शाइर आहे ऐं सदियुनि ताईं ज़िंदा रहण वारो शाइर आहे। हुनजी शाइरी अवाम जे रगुनि में आहे, ज़हननि में आहे, छाकाणि त हुन पोरियत जे लाइ, अवाम जे लाइ, मज़दूर जे लाइ, शागिर्द जे लाइ, सिंध जे हर कुर्मी जे लाइ लिखियो आहे। त इन करे उस्ताद बुखारी जी कहिड़ी ॻाल्हि कजे, उहो दौर रवां जो शाइर न आहे, ईंदड़ सदियुनि जो शाइर आहे जेको हमेशह ज़िंदा रहंदो। ऐं अॼु असां हुनजी जेका आहे सा 29 यादि मल्हायूं पिया, हुनजी वरसी मल्हायूं पिया ऐं पूरी दुनिया ताईं इहो मैसेज वञे थो त सिंध जा अदीब शाइर ज़िंदा आहिनि, उन्हनि जूं क़ौम तॾहिं थी ज़िंदा रहे जॾहिं हुन जा शाइर ज़िंदा था रहनि। जीअं त उस्ताद बुखारी सिंध जो क़ौमी ऐं मज़ामती शाइर आहे ऐं हीउ प्रोग्राम कोरोना जे करे कुझु पीरियड जे लाइ जेको आहे सो महदूद थियो। उन खां बाद में हीउ जेको आहे 29 वरसी जो प्रोग्राम थियो आहे, पर गवर्नमेंट ऑफ सिंध जो जेको आहे हिन में इंट्रस्ट थोरो घटि महसूसु थियो आहे, जंहिंमें शाइरनि खे जेको आहे हिते शाइरी जे लाइ न घुरायो वियो आहे। इहा कमी महसूसु थी आहे। शायदि शाइर असांजे क़ौम जो असासो आहिनि, उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे हा। उस्ताद बुखारी सिंध जो वॾो नाले वारो शाइर आहे, उहे हिते शाइरी चवनि हा, उन भेटा तौरु पेश करनि हा, जेको तमामु सुठो अमल हुयो ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खे जेको आहे तवजा ॾियणु घुरिजे। साईं उस्ताद बुखारी हिकु अवामी शाइर ऐं हिकिड़ो वाहण वस्ती में ग़रीब मिसकिन जेके आहिनि उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु जेका आहे सुजागी पैदा करण लाइ साईं जी जेका शाइरी आहे उहा तमामु बहितरीनु आहे ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त साईं उस्ताद बुखारी दादू जो आहे, पर उस्ताद बुखारी जेका आहिनि तमामु सादी ॿोली में जेका शाइरी करे ऐं ग़रीब मिसकिन जेके मारूड़ा आहिनि उन्हनि सां गॾोगॾु
जेके दुनिया जूं ॿियूं रंगीनियूं जेके बि अञा ताईं माना आयूं न आहिनि ओसी ताईं उस्ताद जी निगाह वई आहे त जेके तरक़ियूं जेके इंसान अॻिते हली 50 साल अॻिते हली कंदो उस्ताद बुखारी पंहिंजी शाइरीअ में उहे बि जेके से ॻायूं आहिनि। दिल शिकस्तो नथी दिल शिकस्तो नथी ओ टल आदमी किन जगन खां वठी रुगो सां गॾ हिकड़ी टीम आहे जेका मां समझा पई तू पयो दिल शिकस्तो नथी दिल शिकस्तो नथी। उस्ताद बुखारी जी 29वीं वरसी आहे ऐं उस्ताद बुखारी जी वरसी तमामु शानदार नमूने सां दादू शहर में संदन ख़ानदान मल्हाए रहियो आहे। उस्ताद सॼी सिंध जो उस्ताद दादू ज़िले जी शान हुयो। उस्ताद जो सॼो अंदरि सॼी सोच सिंध धरती ऐं सिंधी माण्हू जी मोहबत सां भरियल हुई। उस्ताद हिन पीढ़ियल क़ौम जे हौसलनि खे वधाइण लाइ पंहिंजा क़ीमती लफ़्ज़ पंहिंजा जेको आहे सो हिकिड़ा ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां हिन क़ौम खे उथारण जी कोशिशि कई। उतो पंहिंजी धरती खे जेको आहे सो संभालियो ऐं हिन जी हिफ़ाज़त कयो ऐं पंहिंजी धरती जी मालिकी कयो ताकी ही धरती किथे वागुनि वर न चढ़ी वञे। जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो पिया था त हिन दौर में वधीक जेको आहे सो उस्ताद जे शाइरी जी ज़रूरत आहे ऐं जंहिं तरीक़े सां सिंध धरती ते हींअर वार थियनि पिया था शायदि उस्ताद जी वधीक ज़रूरत आहे त हिन क़ौम खे सुजाग करे ऐं पंहिंजे हक़ वठण लाइ अॻिते वधे। तक़रीब आहे साईं उस्ताद बुखारी जी वरसी जी वारसनि खे जस हुजे सदाईं हर साल साईं जी सालगिरह हुजे या वरसी हुजे पुरजोश तक़रीब मल्हाईंदा आहिनि। दादू वारा बि लखनि जी तादाद में माण्हू गॾु थींदा आहिनि। बुखारी असांजी मां त सम्झां थो छो जो दादू जे हैसियत सां दादू वारो आहियां इन करे मूंखे त बुखारी भिटाई खां पोइ ॿियो नंबर जहिड़ो की बुखारी सिंधियुनि ऐं सिंधी ॿोलीअ खे उजागर करण वारो वाहिद शाइर लॻंदो आहे। सराइकी जी ज़बान जो मिठड़ो शाइर ऐं अहिड़ी सवली शाइरी जेको आम माण्हू बि संदसि सम्झी सघे ऐं अहिड़ो त शाइरी में इख़लाक़ ऐं ख़ुलूस आहे जो न्याणियुनि सां ॿाटड़नि सां बचड़नि सां पोड़नि सां गॾिजी वेही ॿुधूं था। पुरखुलूस ज़िंदगीअ में मुंहिंजी साईं सां मुलाक़ात रही छो जो अल्ताफ़ बुखारी ऐं बचपन जा दोस्त आहियूं। हिकिड़ो इंतिहाई अजीब क़िस्म जी शख़्सियत हुयो कॾहिं बि हुन में वॾाई नज़र न आई। बुखारी जे लाइ दुआ आहे अलाह ताला संदसि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में शामिल रखे। असांजे लाइ वॾी ॻाल्हि हुयो जेको अॼु बि ज़िंदा शाइर आहे। सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश था कयूं त हर साल संदसि वरसी जेका आहे पंहिंजे ख़र्च ते मल्हाए जीअं सॼी सिंध जा माण्हू संदसि शुक्रगुज़ार रहंदा।